जंहिं बि दोस्त दरूद पढ़ियो आहे थोरो वेझो वेझो थी अचे, क़रीब थी अचो। जेतिरो वेझा थींदो एतिरो अल्लाह जी रहमत वेझी थींदी। जेके वेठा आहियो पंहिंजी जाइ खां मञण वारा थोरो क़रीब थी अचो। जन दरूद खे मञो आहे थोरो वेझा थी अचो, वेझा थी अचो। ही बरकत वारी महफ़िल आहे। अल्हम्दुलिल्लाह उलमा किराम जो तव्हां क़ुरान शरीफ़ ॿुधो, पर असां वटि अमल जी कोताही आहे। वाइज़ वॾा वॾा ॿुधंदा आहियूं पर अमल कोन्हे। ऐं इहो यादि रखो त सभिनी मुसलमाननि जी बीमारीअ जो वजह क़ुरान मजीद न सम्झण आहे। क़ुरान मजीद पढ़णु सवलो आहे। कंहिं अंधे कारीअ खे वठी बीहारियो त उहो बि सुहिणो क़ुरान पढ़ी वेंदो, पर मसइलो आहे त क़ुरान मजीद सम्झणु ऐं सम्झाइणु, इहो असल मसइलो हिदायत जो आहे। मां दोस्तनि खे हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां त हिकिड़ो दोस्त मदीने शरीफ़ में कमाईंदो, जीअं इहे तव्हांजो दोस्त असदुल्ला मके शरीफ़ में ख़िदमतूं कंदो आहे। ओॾो पंहिंजे भाउ जे लाइ 10 लख रुपया मोकिले कंहिं माण्हूअ जे हथारां ख़त लिखी मोकिलियईं त मां फलाणे माण्हूअ खे 10 लख रुपया ॾिना थमांसि, तूं ॻोठ खां वञी वठी अचेसि। ऐं हे सादो माण्हू जॾहिं ख़त मिलियुसि मदीने शरीफ़ जो, न ख़त पाण पढ़े थो न ॿिए खां पढ़ाए थो, बंदि लिफ़ाफ़ो लॻो पियो अथसि। सुबुह जो बि चुमियूं ॾींदो आहे लिफ़ाफ़े खे, शाम जो बि चवे थो साईं मदीने शरीफ़ जो ख़त आहे। मां तव्हां खां पुछां थो इनखे 10 लख रुपया मिलंदा? यार ज़ोर सां ॻाल्हायो, मिलंदा? ॾाढा ख़बर पवंदी त किथे आया आहिनि। जे इन हमराह खे 10 लखनि जो पतो न पवंदो जेसिताईं उहो पढ़ंदो न ख़त खे, या पढ़ाईंदो न। पढ़ियल न आहे त ॿिए खां पढ़ाए। 10 लख रुपया इनखे ईअं कोन मिलंदा छड़ो चुमियुनि ॾियण सां। ईअं असां तव्हांखे हिन क़ुरान खे सुबुह शाम चुमियूं ॾियूं, जन्नत जो रस्तो काथों सम्झ में ईंदो? अब हिनखे सम्झूं न। हिकिड़ी आयत बि क़ुरान जी सम्झी वियो त वॾो मसइलो। हदीस इब्न माजा जी सही हदीस मौजूद आहे। मुंहिंजे सोहणे करीम जन फरमायो, क़ुरान शरीफ़ जी हिकिड़ी आयत सम्झणु 100 रकात नफ़िल पढ़ण खां वधीक आहे। तव्हां थोरो तवजो कयो त मसइलो सम्झी वेंदो। 100 रकात में केतिरो क़ुरान पढ़ंदो? अब हर रकात में कम अज़ कम कुल हो अल्लाह जेतिरो त क़ुरान थींदो, अलहम्दु शरीफ़ बि थींदो। 100 रकात में केतिरो क़ुरान थी वियो? हर रकात में 100 दफ़ा कुल हो अल्लाह, 100 दफ़ा अलहम्दु शरीफ़। इहो ॻणियो त मां सम्झां थो त अधु क़ुरान शरीफ़ जेतिरो कमु थी वियो। एतिरियूं आयतूं त पढ़ी वियो, पर अजर उन खे वधीक आहे जेको हिकिड़ी आयत क़ुरान जी सम्झी वियो। असां सम्झण जो बसि वड़े क़ुरान शरीफ़ जो लुड़ हुजे पियो। अबा क़ुरान शरीफ़ वॾी अज़ीम किताब आहे, उन जा अल्फाज़ भी घणी क़ीमती आहिनि। छड़ो उनखे लुड़ न समझजे। हदीस में ईंदो आहे, बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, मुंहिंजे सोहणे करीम जन फरमायो, आईंदा हिकिड़ा माण्हू ईंदा अहिड़ो सुहिणो सिधो क़ुरान पढ़ंदा जो तीर खां वधीक सिधो हूंदो, पर सम्झण जी ॻाल्हि न हूंदी, इन करे सीने जे अंदरि कोन लहंदो। ॻाल्हि सम्झ में वेहे त लहे हेठि। ऐं क़ुरान शरीफ़ ख़ुदि बि इहा ॻाल्हि चए थो, अफला यतदब्बरूनल क़ुरान, छो नथा क़ुरान शरीफ़ में तदब्बुर कयो, सोचो छो नथा, सम्झो छो नथा। ॾिसो जहन्नमी जहन्नम में वेंदा,
दारो जहन्नम जो पुछंदुन अलम यातिकुम नज़ीर, तव्हां ॾे सम्झाइण वारो डिॼारण वारो न आयो? पुछंदो जहन्नमिन खां दारो, चवंदा लौ कुन्ना नस्मउ औ नाकिलु मा कुन्ना फी असहाबिस सईर, काश असां ॿुधूं हा वरी सम्झूं हा। ॾिसो नाकिलु माना अकल में विहारियूं हा, पर अफ़सोस जो न असां ॿुधोसीं न सम्झोसीं, इन करे जहन्नमी बणिजी वियासीं। जो ॿुधूं ऐं सम्झूं हा त जहन्नम में न अचूं हा। त मसो पहिरियों आहे सम्झ जो। ऐं ॾिसो हदीस बुखारी शरीफ़ जी आहे, सही हदीस। पाण फरमाऊं मन युरिदिल्लाहु बिही खैरन युफक्किहु फिद्दीन, जैसा अल्लाह भलाईअ जो इरादो कंदो आहे उनखे दीन जी सम्झ ॾींदो आहे। दीन जी न सम्झो था, दीन जी सुर ॾींदो आहे। ॻाल्हायो नथा, ओ दीन जी सम्झ युफक्किहु फिद्दीन, उनखे फ़क़ीह बनाईंदो आहे, सम्झ ॾींदो आहे, उनजे अंदरि अकल विहारींदो आहे। जैसा इहो मामिलो रब करे थो, इन सां भलाईअ जो इरादो कयो अथसि, जो हाणे दीन जी सम्झ अची वई अथसि। ऐं सम्झ सां हिदायत आहे। इंसान छा जो नालो आहे? सुर जो। ॻाल्हायो ॻाल्हायो बाबा, सुर तव्हां खां वधीक सुबुह जो पखी बि कंदा आहिनि। अॼु उहो कोयल जेका आहे उथंदी आहे सवेरे सवेरे, अहिड़ो अहिड़ो आवाज़ कढंदी आहे मुख़्तलिफ़। उहा त जानवरनि खे बि आवाज़ ॾिना अथसि, पर असल शइ जेका आहे आवाज़ बि खणी नेमत आहे, पर मसइलो इहो आहे त असल शइ जेका आहे उहो इंसान नालो अथव सम्झ जो। सम्झ न आहे त बसि इहो ईअं पखियुनि वांगुरु ॻाए पिए थो पियो, जिन छुटी। ऐं मर्ज़ इहो आहे त असां क़ुर सम्झूं नथा। अॼु मूंखे चए पियो साईं छोकिरो फर्मा बरदार न आहे। पीउ चए पियो साईं छोरो मुंहिंजी फरमान में न आहे। छोकिरे खां पुछुमि, चएसि अबो इंसाफ़ नथो करे। अबो ज़ाल वीचारी परेशान आहे त मुड़ुस जो मूंखे नज़रूं ठीकु कोन थियूं लॻनि। मुड़ुस चए थो त ज़ाल जी चलत सही न आहे। हिकिड़े फर्द खां वठी सारे दुनिया में बमबारी ऐं बम हलनि था। बीमारी कहिड़ी आहे? क़ुर जी न सम्झण वारी बीमारी। मां मज़ाक कंदो आहियां, मौलाना मसनवी लिखियो आहे मिसाल त हिकिड़ो पोड़ो हुयो, डॉक्टर ॾे वियो। डॉक्टर खे चई डॉक्टर साहब मुंहिंजूं ॼंघूं ॾकंदियूं। डॉक्टर साहब चयो भाउ पोड़प जो इलाज ई कोन्हे, इहो पोड़प जे करे थिए थो। पोड़प जो इलाज आहे? दुनिया में अहिड़ो इलाज अञा ताईं दरियाफ़्त न थियो आहे जो माण्हूअ जो पोड़प ख़तम थी जवानी अची वञे। चई तुंहिंजूं ॾंगूं पोड़प जे करे ॾकनि थियूं। चई अच्छा। चई मथो बि फिरंदो आहे मुंहिंजो। चई इहो बि पोड़प जे करे। चई मानी हज़म न थींदी आहे। चई इहो बि पोड़प जे करे। चई अखियूं नज़र बीहजी वई आहे। चई इहो बि पोड़प जे करे। चई कननि में घटि ॿुधंदो आहे। चई इहो बि पोड़प जे करे। त हिन खे आयो भेण सभु पोड़प लाहे जूतो डॉक्टर जे ठोड़ ते आहे। डॉक्टर साहब बुर्दबार हो, समझदार हो। उन हथ ॿधी चयो साईं मां नाराज़ न आहियां, इहो जेको तूं मोचड़ो लाहे मुंहिंजे मथे ते हयो न, इहो बि पोड़प जे करे आहे, जो पोड़प में चिड़ बि थींदी आहे। नाराज़ न थियो। असां सां माण्हू जेके विढ़नि था पिया न, इहा बि क़ुर न सम्झण जे करे आहे। ॻाल्हि सम्झो था हलाइनि। सभु मर्ज़ छा आहिनि? जीअं पोड़प में सभु मर्ज़ ईंदा आहिनि, त क़ुर न सम्झण जे करे बि सभु मर्ज़ पैदा थींदा आहिनि। छोरो बेफ़रमान, ज़ाल ॿिए पासे, हे ॿिए पासे। सॼो मसइलो क़ुर सम्झण। अलाह से क़ुर शरीफ़ में फरमायो तव्हांखे त अहिड़ो अज़ीम किताब ॾिनो आहे। फरमाऊं जेकॾहिं इहो जबल पत्थर ते नाज़िल थिए लओ अनज़लना हाज़ल क़ुरान अला जबलिन लराइतहु ख़ाशिअम मुतसद्दिअम मिन ख़शियतिल्लाह।
जेकॾहिं ही क़ुरान नाज़िल थे जबल जे मथां त जबल भी फाटी पवन, टुकड़ा टुकड़ा थी वञनि। सम्झ वारनि जे लाइ वॾो मसइलो थी वियो आहे। मां अगाड़ी बि ॿुधायां पियो हिकिड़ी ॿी जाइ त मरियम नाले सां हिकिड़ी अंग्रेज़ियाणी मुस्लमान थी, वॾी प्रोफेसर औरत हुई, सऊदी अरब में आई। उते उन्हनि अरबन जे अख़बार जे नुमाइंदनि उन खां इंटरव्यू वरितो। वो अख़बार जे नुमाइंदनि जो इंटरव्यू रिसालनि शायो कयो। वो अरबीअ में रिसालो मां पढ़ियो, उन में सॼो इंटरव्यू उन माईअ जो। उन माईअ खां पुछियो त तूं मुस्लमान छो थी आहीं ऐं तोखे इस्लाम आणण खां पोइ छा मज़ो थो अचे? त उन माईअ जो जवाब ॿुधो, चवण लगी, दोस्तो ऐं अरबो तव्हां त क़ुरान सम्झो था, मां गीता पढ़ी, मां गौतम बुद्ध खे पढ़ियो, मां बाइबल ॾिठी, मां ईसाइनि जे चर्चनि जा चक्कर लगाया, फरमायो मां दुनिया जहान जा किताब कंघालिया, मां रूसो जी जमहूरियत पढ़ी, मां सोशलिज़म ऐं कम्युनिज़म जो मुतालियो कयो। जॾहिं मूंखे क़ुरान नज़र आयो, मां सम्झ सां क़ुरान ॾिठो। हाणे मुंहिंजी दिलि थी चाहे वॾो मीनारो हुजे, उन ते चढ़ी वञा ऐं आवाज़ा करे रड़ियूं करे चवां त हक़ मिली वियो, हक़ मिली वियो।